अॼु मां तव्हांखे सेखारींदुमि तव्हां कीअं पंहिंजे फेसबुक पेज जे लाइ हिकु बहितरीनु प्रोफाइल ऐं कवर फ़ोटो तव्हां हिकु ई क्लिक में ठाहे सघो था। जी हाँ दोस्तों, मां आहियां अब्दुल करीम ऐं तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल करीम मोबाइल स्टूडियो। दोस्तों, हीउ मुंहिंजो पेज आहे, तव्हां ॾिसो था हिन ते प्रोफाइल फ़ोटो बि लॻल आहे ऐं कवर फ़ोटो बि लॻल आहे। हीउ आहे मुंहिंजो प्रोफाइल तस्वीर ऐं हीअ आहे मुंहिंजी जेको आहे बैकग्राउंड जेका कवर फ़ोटो आहे उहो। हाणे हीअ मां कीअं ठाहिया आहिनि ऐं कहिड़े तरीक़े सां ठाहिया आहिनि, हिन जो बहितरीनु ऐं सवलो जेको आहे तरीक़ो मां तव्हांखे ॿुधायां थो। तव्हांखे छा करिणो आहे, पंहिंजी मोबाइल में मौजूदु जेका एप्लीकेशन आहे चैट जीपीटी, तव्हांखे चैट जीपीटी खां इहो कमु वठिणो आहे। जी हाँ दोस्तों, चैट जीपीटी में तव्हां वञो, उते तव्हां उनखे लिखी ॾियो त तव्हांखे कहिड़े क़िस्म जी प्रोफाइल खपे, कहिड़े क़िस्म जी बैकग्राउंड खपे, तव्हांखे उन में छा छा खपे, कहिड़ी शइ उन में लॻल हुजे, सॼो कुझु तव्हांखे तयारु करे ॾींदो। जीअं मां हिते लिखियो आहे त मूंखे हिकु प्रॉम्प्ट खपे जो मूंखे फेसबुक पेज जी प्रोफाइल लॻाइणी आहे, बैकग्राउंड ते बि लॻाइणो आहे, फॉलो जो बटन हुजे, लाइक जो बटन हुजे, कमेंट जो बटन हुजे ऐं मुंहिंजे पेज जो नालो बि हुजे, मूंखे ॿिन्ही जो अलॻि अलॻि जेको आहे प्रॉम्प्ट ठाहे ॾे। त दोस्तों, हीअ आहे AI जो कमाल, तव्हां ॾिसी सघो था। प्रोफाइल तस्वीर जे लाइ मूंखे अलॻि प्रॉम्प्ट मिली वियो आहे ऐं बैकग्राउंड तस्वीर जे लाइ मूंखे हिन अलॻि प्रॉम्प्ट ठाहे ॾिनो आहे। हाणे मूंखे छा करिणो आहे, हाणे जेका बि मूंखे शइ खपे उनजो जेको प्रॉम्प्ट आहे मूंखे कॉपी करिणो आहे। मथे ॾिसी सघो था कॉपी कोड लिखियो पियो आहे, तव्हां हिन ते जीअं क्लिक कंदव पूरो जो पूरो प्रॉम्प्ट तव्हांजो कॉपी थी वेंदो। हाणे तव्हांखे छा करिणो आहे, गूगल में अचिणो आहे। गूगल में अची करे हिते तव्हांखे लिखिणो आहे विस्क AI। विस्क AI ते क्लिक करण खां बाद पहिरें नंबर जेका वेबसाइट आहे तव्हांखे उहा ओपन करणी आहे। ओपन करण खां बाद अहिड़ी तरह जो कुझु इंटरफेस ईंदो, ब्राउज़र गैलरी जेका आहे उन में तव्हांखे हिते क्लिक करिणो आहे। जीअं तव्हां हिते क्लिक कंदव, हिनखे तव्हां एंटर टूल ते हिते तव्हां क्लिक करिणो आहे। तव्हांखे एंटर टूल ते क्लिक करण खां बाद थोरो तव्हां वेट कंदो, वेट करण खां बाद अहिड़ी तरह जो इंटरफेस तव्हांजे साम्हूं अची वेंदो। हिते तव्हां उहा जेका कॉपी कयो उहो तव्हांखे हिते पेस्ट करिणो आहे। जी, पेस्ट करण खां बाद तव्हां हिनखे ओके करे छॾींदव। हाणे जीअं तव्हां ओके कंदव, थोरी देरि तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो। इंतज़ारु करण खां बाद AI तव्हांखे बहितरीनु हिकु प्रोफाइल फ़ोटो ठाहे ॾींदो। हीउ उन ते कमु करे रहियो आहे ऐं हीउ ॾिसो दोस्तों, बहितरीनु ऐं ज़बरदस्त क़िस्म जी जेको आहे प्रोफाइल फेसबुक जे लाइ तव्हांखे AI ठाहे ॾिनो आहे। हिनखे तव्हांखे थोरो ज़ोर ॾियणो आहे। मथे तव्हांजे लाइ डाउनलोड जो ऑप्शन अची वेंदो। तव्हां जहिड़ी तस्वीर चाहियो त ॿई, चाहियो त हिकिड़ी, तव्हां हिनखे डाउनलोड करे छॾियो। डाउनलोड करण खां बाद वापसि तव्हां जेको आहे चैट जीपीटी में अचो ऐं कवर फ़ोटो वारो जेको तव्हांखे प्रॉम्प्ट मिलियल आहे उहो तव्हां हिनखे कॉपी कयो। कॉपी करण खां बाद वापसि तव्हां गूगल ते अचो। गूगल ते अचण खां बाद उन वेबसाइट में वञो, ब्राउज़ गैलरी में वञो ऐं एंटर टूल ते क्लिक करण खां बाद हिते तव्हांखे उहो जेको प्रॉम्प्ट तव्हां आंदो आहे उहो तव्हांखे हिते पेस्ट करिणो आहे। जी हाँ दोस्तों, जीअं तव्हां प्रॉम्प्ट पेस्ट कंदो, हिनखे तव्हां ओके करे छॾियो। ओके करण खां बाद थोरी देरि में पलक झपक में तव्हांखे AI तव्हांजे फेसबुक पेज जे लाइ, यूट्यूब जे लाइ, जंहिं जे लाइ बि तव्हां घुरंदो, तव्हांखे बहितरीनु बैकग्राउंड तस्वीर ठाहे ॾींदो। जी हाँ दोस्तों, ही तव्हां चेक कयो केॾी नफ़ासत सां हिन ते कमु थियल आहे। हिकु ई क्लिक में मूंखे इहो हिन तयारु करे ॾिनो। हाणे मूंखे हिनखे सेव करिणो आहे। जीअं सेव थी वेंदा तीअं ॿई तस्वीरूं जेको आहे गैलरी में हली वेंदियूं ऐं ॿई तस्वीरूं गैलरी में सेव थी वेंदियूं। हाणे छा करिणो आहे, मूंखे हाणे पंहिंजे फेसबुक पेज में अचिणो आहे, जेको मां पेज ठाहियो हो ऐं यूट्यूब ते सॼो तरीक़ो ॿुधायो। हिते अचिणो आहे ऐं कवर फ़ोटो जेको आहे प्रोफाइल फ़ोटो लॻाइण जे लाइ मूंखे प्रोफाइल ते क्लिक करिणो आहे ऐं गैलरी मां उहा तस्वीर जेका मां सेव कई उहा सिलेक्ट करे हिते जेको आहे सेव करिणो आहे हिनखे। जी हाँ दोस्तों, हाणे वरी बैकग्राउंड जे लाइ तव्हांखे हिते कैमरे जो जेको ऑप्शन नज़र अचे थो मथे, हिन कैमरे वारे ऑप्शन ते क्लिक करिणो आहे ऐं अपलोड फ़ोटो ते क्लिक करिणो आहे। अपलोड फ़ोटो तव्हां जीअं क्लिक कंदो तव्हांखे तव्हांजी गैलरी में वठी वेंदी। गैलरी ते वञण खां बाद मथे मैनेज में क्लिक कयो। मैनेज में क्लिक करण खां बाद उहा तस्वीर जेका तव्हां डाउनलोड कई उहा सिलेक्ट कयो। उहा सिलेक्ट करण खां बाद ही तव्हांजे पेज जे बैकग्राउंड ते लॻण जे लाइ तस्वीर तयारु थी वेंदी। तयारु थियण खां बाद मथे जेको सेव जो ऑप्शन आहे उन ऑप्शन खे तव्हां क्लिक कयो। जी हाँ दोस्तों, क्लिक करण खां बाद तव्हांजे फेसबुक पेज ते प्रोफाइल बि लॻी वेंदो ऐं कवर फ़ोटो बि अपडेट थी वेंदो जेको तव्हां AI खां ठाहियो आहे। हीउ ॾिसी सघो था कहिड़ो बहितरीनु लुक नज़र अची रहियो आहे मुंहिंजे फेसबुक पेज जो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त मुंहिंजे वीडियो खे लाइक